अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जो बहितरीन फनकार दिलशेर टिमणू। त दिलशेर टिमणे जो हिकु नओं एल्बम अची रहियो आहे, त तव्हांखे हुन एल्बम बाबति मुकमल तफ़सील ॾींदासीं। त वीडियो खे पूरो ॾिसंदा आहियूं, चैनल खे सब्सक्राइब कंदा। त दिलशेर टिमणू जेको इख़्तियार चपड़ी जो बहितरीन सिंगर ॻाइणो आहे, जंहिंखे सिंध समेत पूरी पाकिस्तान में ॿुधो वेंदो आहे। हिनखे ॿाहिरि घणो करे सऊदी अरब ऐं दुबई वारा ॿुधणु पसंदि कंदा आहिनि। त हुनजो हिकु नओं एल्बम अची रहियो आहे, जेको तव्हां अक्सर दिलशेर टिमणी जा इख़्तियार चपड़ीअ में एल्बम ॿुधिया हूंदा, पर हीउ जेको एल्बम आहे इहो इख़्तियार चपड़ीअ बिना अची रहियो आहे। त हिन पंहिंजे फेसबुक पेज ते पोस्ट रखी, जेकी तव्हांखे स्क्रीन शॉट ॾसे रहिया आहियूं। त हीअ जीअं हिन जो ट्रेलर रिलीज़ थींदो, तव्हांखे हिन जी अपडेट ॾींदासीं। त हीअ अची वीडियो